इम्तियाज़ अहमद जुणेजो, उस्ताद अयाज़ अहमद जुणेजो, इंजीनियर अवैस अहमद जुणेजो ऐं उमेर अयाज़ जुणेजो हैदराबाद में महबूब न्यूज़ नेटवर्क के सरवण महबूब अली जुणेजो सां हेड ऑफिस में मुलाक़ात करे पार्टी मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई। उन मौक़े ते इम्तियाज़ अहमद जुणेजो ऐं ॿियनि ऐलान कयो त पीपल्स पार्टी जे MP अब्दुल अज़ीज़ जुणेजो जी अॻुवाणी में 27 फरवरी ते वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ थींदड़ लॉन्ग मार्च में भरपूर शिरकत कई वेंदी। हुननि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में इस्लामाबाद मेरे में तो